सिक्योरिटी फोर्सिस सां चकरनि में दहशतगर्द सलीम बलोच जे मारजण सां गुम थी वियल माण्हुनि जे बयानीअ जे पुठियां लिकियल फितनल हिंदुस्तान जे दहशतगर्दी बेनक़ाब थी वई। 31 जनवरी ते बलूचिस्तान मां गुम थियल माण्हुनि जी लिस्ट में शामिल सलीम बलोच बि मुलविस हो। फितनल हिंदुस्तानी राह सां वाॻियल सोशल मीडिया अकाउंट्स सलीम बलोच जे मारजण जी तस्दीक कई। फितनल हिंदुस्तान जो सलीम बलोच सिक्योरिटी फोर्सिस सां विढ़ंदे तुर्बत में जहन्नम भेड़ो थियो। फितनल हिंदुस्तान जा मारिजी वियल केतिरा ई दहशतगर्द गुम थियल माण्हुनि जी लिस्ट में शामिल रहिया। गुम थियल माण्हुनि जी लिस्ट में शामिल दहशतगर्द बुरहान बलोच ऐं हफ़ीज़ बलोच बि मारिजी विया। गुम थियल माण्हुनि जी लिस्ट में दहशतगर्द अब्दुल हमीद ऐं राशिद बलोच बि शामिल हुआ। जहन्नम भेड़ा कया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु खां क़तर जो 2 ॾींहनि जो दौरो कंदो। अमीर क़तर शेख तमीम बिन हमद अल सानी जी दावत ते शहबाज शरीफ़ दौरो करे रहियो आहे। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं आला सतही वफ़द बि वज़ीर आज़म सां गॾु हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं क़तर जे अमीर विच में मुलाक़ात थींदी, जंहिंमें ॿई अॻवान ॿिनि तरफ़नि लाॻापनि जे मुख़्तलिफ़ रुख़नि ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदा। मुआशी सहकार तवानाई जे शोबे अवामी राब्तनि खे हथी ॾियण ते ॻाल्हि ॿोल थींदी। वज़ीर आज़म जो इहो दौरो ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि में वाध लाइ इंतिहाई अहम आहे। गुल प्लाज़ा सान्हे जी जांच लाइ जुड़ियल जुडिशियल कमीशन जो जस्टिस आगा फैसल जी सरबराही में इजलास। SSP सिटी ट्रैफिक एजाज शेख कमीशन आॾो पेश। SSP सिटी कमीशन खे ॿुधायो वियो त 2 ॿार माचिस सां खेॾी रहिया हुआ। असां ॿारनि खे घुरायो ऐं उन्हनि जा बयान वरिता। हिननि ॿुधायो त हू खेॾी रहिया हुआ त उन्हीअ दौरान बाहि भड़की पई। उते ब्लैंकेट, कपिड़ा, गुल हुआ जेकी टिशू सां ठहंदा आहिनि। स्प्रे वग़ैरह बि हुआ। उहे सभु शयूं इंक्वायरी जो हिसो आहिनि। हुन जो कमु माण्हुनि खे रेस्क्यू कम जी रस्ते तां परे करणु हुयो। रेस्क्यू में के मसइला न थिया। 27वीं आईनी तरमीम सां सुप्रीम कोर्ट जो आईन कानून जी तशरीह वारो इख्तियार ख़त्म थी वियो। वफ़ाक़ी आईनी अदालत जो फ़ैसिलो जस्टिस आमिर फारूक आईनी अदालत जे अख़्तियारनि ते अहम फ़ैसिले में करार ॾिनो त 27वीं आईनी तरमीम तहत आईन तशरीह जो अख़्तियार आईनी अदालत जो आहे। आईनी अदालत कानून साज़ी जी आईनी हैसियत जो जाइज़ो वठी सघे थी। आईनी अदालत खे तशरीह जे कंहिं बि केस जो रिकॉर्ड घुराइण जो अख़्तियार बि आहे। सिक्योरिटी फोर्सिस जो बलूचिस्तान जे इलाइक़े पशीन में ॻुझे इतला ते ऑपरेशन। भारतीय हिमायती याफ़्ता 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि खे सिक्योरिटी फोर्सिस जे दस्तनि असराइते अंदाज़ में निशानो बणायो। शदीद फायरिंग जी ॾे वठि बादि हिकु अपघाती बमबार बुज़दिराणी तौरु पाण खे धमाके सां उॾाए छॾियो, जंहिं त वधीक 4 भारतीय सरपरस्ती याफ़्ता ख़ारजियुनि खे मारियो वियो। ख़ारजियुनि जे कब्ज़े मां हथियार, गोला बारूद ऐं धमाकेदार मादो बि बरामद कयो वियो। मारिजी वियल ख़ारजी केतिरनि ई दहशतगर्द कार्रवाइयुनि में मुलविस हुआ। इलाइक़े में कंहिं बि वधीक भारतीय सरपरस्ती याफ़्ता दहशतगर्द जे ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो ज़िले पशीन में फितनल ख्वारिज ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन। सदर जो चवणु आहे त भारतीय प्रॉक्सी फितनल ख्वारिज ख़िलाफ़ ॻुझे इतलाती ऑपरेशन दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ौमी अज़्म जी अक्कासी आहे। दहशतगर्दी जी लानत जे मुकमल ख़ात्मे लाइ जंग जारी रहंदी। वज़ीर आज़म पारां पशीन में फितनल ख़वारिज ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त फोर्सिस दहशतगर्दी ख़िलाफ़ वॾियूं कामयाबियूं हासिल करे रही आहे। क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पंहिंजी फ़ौज सां गॾु बीठल आहे। मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहियूं। सिंध हाई कोर्ट MPA ॼाम महताब ॾहर हमले केस में नामज़द अॻूणे MPA शहरयार शहर ऐं संदसि पुट जहांगीर शर जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। हाई कोर्ट सखर बेंच ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो कलदम करार ॾिनो। ॿुधणीअ दौरान ॿई नामज़द जवाबदार अदालत में पेश न थी सघिया। ट्रायल कोर्ट शहरयार मालिक खे सबूत अणपूरा हुजण जी बुनियाद ते बरी करे छॾियो हो। कश्मीर वेझो पंजाब ऐं बलूचिस्तान जे सरहदी दंग ते नौजवान गोलियूं हणी क़तल। मज़दारी ऐं बुगटी धुरनि में हलंदड़ तकरार तां मलिक बिरादरी जे नौजवान मारिजी वियो। मक़तूल जी सुञाणप हज़ार ख़ान मलिक तौरु थी आहे। वाक़े खां पोइ मक़तूल जो लाश रखी इंडस हाईवे रोड ते धरणो हयो वियो। पंजाब पुलिस तरफ़ां वाक़े जी जांच शुरू। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी ख़ातिरी। जरवार भरिसां यारो लुंड रोड ते ट्रैक्टर ट्रॉली हेठां अची नींगर जी भारिजी फौत, 2 ॼणा ज़ख़्मी।
फौती जी सुञाणप 3 वरनि जे नजफ़ अली मंगनहार नाले सां थी। ज़ख़्मी नीगर मेहदी हसन ऐं अमजद अली खे ॻणती जोगी हालत में मीरपुर माथिल अस्पताल मुंतक़िल कई वई। घोटकी ज़िले जे रावती कचे में ऑपरेशन 8 ख़तरनाक ॾोहारनि हथियार फिटा करे छॾिया। शहर गैंग जे 8 ख़तरनाक ॾोहारनि हथियार फिटा करे पुलिस खे गिरफ़्तारी पेश कई। सरेंडर कंदड़नि में रांझो अलानो अहमद अली बशीर ख़ादिम साजिद निहार महिवाल ऐं यासीन शर शामिल। पुलिस मूजिबि गिरफ़्तारी ॾींदड़ ॾोहारी क़त्ल अगवा भत्ताखोरी फुर ऐं पुलिस मुक़ाबलनि में घुर्बल हुआ। ॾोहारियुनि जे मुकमल ख़ात्मे ऐं अमन जे क़यामत ताईं ऑपरेशन जारी रहंदो। सरहद वासी पोरियत बलूचिस्तान मां मुबैना तुर अगवा ॻोठ ताजू घुन्यो वासी पोरियत मौला बख्श घुन्यो ख़ोजदार मां हथियारबंदनि तां अगवा थी वियो। मौला बख्श घुन्यो रोज़गार सांगे निजी कंपनी में वाटर चैनल मंसूबे ते कमु करण लाइ बलूचिस्तान वियल हो। ऐं T20 वर्ल्ड कप जे सुपर 8 मरहले जी अहम मैच में सुभाणे पाकिस्तान ऐं इंग्लैंड जूं टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं। क़ौमी टीम कोलंबो खां कैनेडा पहुतल क़ौमी टीम अॼु पालीकेली स्टेडियम में प्रैक्टिस कंदी। पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में दंगल 28 फरवरी ते थींदो। सुपर 8 मरहले जी पहिरीं मैच बरसात जे वर चढ़ी वई हुई, जंहिं करे पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड टीमुनि खे 1-1 पॉइंट ॾिनी वई हुई।